कुछ संत एक ॾींहुं यात्रा ते हुया। चओ हरि राम। यात्रा संतन जी भक्ति जी यात्रा, सत्संग जी यात्रा, पैदल यात्रा कनि पिया। 4-5 संत पाण में वञनि पिया। अचानक उन्हनि ॾिठो कि अॻिते रस्ते ते कुछ ॼणा बीठा आहिनि, पर उहे कुछ अलॻि था लॻनि, साधारण इंसाननि वांगुरु नथा लॻनि। कुछ उन्हनि जो रूप, रंग, कद सभु अलॻि आहे। संतन ॾिठो तो सोचियो भाई हलो पुछी ॾिसूं केर आहिनि, काथों आया आहिनि, लॻनि त कुछ अलॻि ई था। संत वया साम्हूं, चयो भैया आप कौन है, तव्हां केर आहियो? तॾहिं उहे जेके साम्हूं बीठा हुया उन्हनि चयो साईं प्राय असां कंहिंखे नज़र न ईंदा आहियूं, पर तव्हांखे इन जे लाइ था नज़र अचूं छो जो तव्हांजी भक्ति ॾाढी कयल आहे। तव्हां महान भक्त संत आहियो ऐं असां यमदूत आहियूं। चओ हरि राम। यम जा दूत आहियूं असां। संतन चयो अच्छा यमदूत, तव्हां हिते छा था कयो? जीअं असांजो कमु आहे बसि प्राण कढी करे वठी वेंदा आहियूं जीव खे नरक। बसि हाणे हिकिड़ो माण्हू साम्हूं नौजवान ईंदो बैलगाॾीअ ते चढ़ी करे ऐं उन सां हिकिड़ी दुर्घटना थी वेंदी। बैलगाॾी जो कुछ अंग जेको आहे, चक्को जेको आहे उहो किथे फासी पवंदो। उहो नौजवान बैलगाॾी तो हेठि किरी पवंदो, सिधो वञी करे उन ते मथे ते कुछ उन ते पत्थर ते किरंदो ऐं उनजी मृत्यु थी वेंदी, प्राण निकिरी वेंदा। चओ हरे राम। बसि पोइ उनजा प्राण वठी करे खींचे करे असां खणी वेंदासीं। संतन खे दया आई, संत भावुक थी विया। चयूं भाई नौजवान? चयूं हा साईं, नंढी उमिरि आहे हुनजी ऐं कर्म अहिड़ा थियल अथसि जीवन में कि नरक उनखे भोगणो आहे। चओ हरे राम। संतन चयो भगवान भली करे, सभिनीनि जी रक्षा करे। अॻिते वधनि पिया संत त उन्हनि मां ई कंहिं हिकिड़े संत चयो कि भाई असां परे बीह करे इहो नज़ारो ॾिसूं था, कॾहिं ॾिठो न आहे, केवल ॿुधियो आहे, केवल पढ़ियो आहे कि यम जा दूत ईंदा आहिनि ऐं अंत समय उहे प्राण खींचे वठंदा आहिनि, कढी वठंदा आहिनि सिधो आत्मा खे हिसाब सां, कंहिंखे नरक, कंहिंखे स्वर्ग, कंहिंखे वैकुंठ। चओ हरे राम। केवल ॿुधियो आहे, पढ़ियो आहे, हिकु बार ॾिसी वठूं। त संतन चयो ठीकु आहे भाई बीता रहूं, पर परे बीहो थोड़ो। कंहिं वण जे पोइतों संत वेही रहिया, हुते ओॾी महिल भजन पिया कनि उहे वेठे वेठे कि भाई अचे अचे। बराबरि कुछ समय गुज़रियो, हिकिड़ो नौजवान बैलगाॾीअ ते गुज़रियो। चओ हरे राम। ऐं बैलगाॾी कंहिंखों टकराइजी वई, नौजवान किरियो, बराबरि उहो ई किरियो जीअं उन्हनि ॿुधायो यमदूतन, ऐं जीअं ई किरियो रक्त वयो, प्राण निकिरी विया। चओ हरे राम। हाणे सभु संत टकटकी लॻाए ॾिसण लॻा कि हाणे यमदूत ईंदा, प्राण कढंदा, हा न, बसि वठी वेंदा हुनखे। चओ हरे राम। इंतजार करण लॻा पर यमदूत साम्हूं न आया। उहो अञा उल्टो पोइते थींदा विया, पोइते थींदा विया, उहो साम्हूं ई न अचनि। ऐं एतिरे में संतन ॾिठो कि हुनजी कोई दिव्य आत्मा जेकी आहे उहा निकिती ऐं सिधो हली वई मथे। आया संत जल्दी, यमदूत बीठा ई हुया। चईं भैया हे छा आहे? असांखे त तव्हां चयो कि धणी ईंदो, गुज़ारे वेंदो, प्राण निकिरंदा, हुनजा असां प्राण कढी करे, आत्मा कढी करे ऐं वठी वेंदासीं, नरक वेंदो। तव्हां त कुछ कयो ई कोन। चओ हरे राम। असां बीठा हुयासीं भाई कुछ बढ़िया फिल्मी वांगुरु, फिल्मनि वांगुरु थींदो, पर तव्हां त कुछ कयो ई कोन, उल्टो तव्हां पोइते वठी वियो। इहो छा आहे? इहो छा जो हिसाब आहे? चओ हरे राम। यमदूतन जेकी ॻाल्हि चई उहो ध्यान सां ॿुधिजो भाई, सची घटना। यमदूतन चयो साईं वाकई असां प्राण हिन जा कढण आयासीं, पर तव्हां ॾिठो हूंदो कि जेॾी महिल बैलगाॾीअ खां ईअं किरियो हेठि, बसि ओतिरे कुछ पलनि में, माण्हू केतिरा ई पल लॻंदा भाई, बैलगाॾीअ खां कोई छलांग लॻाए या मान लो किरियो बि हेठि, कुछ ई पल लॻंदा। चयो ओतिरे पल में बि इनखे इनजी घरवारीअ जी यादि आई। चओ हरे राम। पंहिंजी घरवारी सां ॾाढो प्रेम करे, उनजी उनखे यादि अची वई ऐं उनजी घरवारी जो नालो हुयो राधा। छा नालो हुयो? राधा। ऐं उनजे मुख मां निकितो राधा ऐं सिधो ओॾी महिल उनजा प्राण निकिरी विया। ऐं कुदरती जाते किरियो आहे साईं, ॾिसो हिन महिल हुनजो शव पियो आहे, हा थोरो सो हटाए ॾिसो, जीअं संतन हुनजो जेको शरीर हुयो थोरो सो हटाए ॾिठो त हुते तुलसी माता जो छोटो सो पौधो बि हुयो। चओ हरे राम। बसि साईं कृपा थी वियसि, अंत समय मुख मां निकितो राधा, जाते प्राण निकिता उते तुलसी माता जो इनखे स्पर्श बि मिली वियो। वञणो त नरक हुयो। चओ हरे राम।
कोई सुठा कर्म न होया जीवन में, बुराई कर्म कयल होया न जा, कॾहिं कोई भक्ति भाव न, सत्संग कथा कीर्तन कुछ भी न कंहिं संत जी शरण में कुछ भी न, वञणो त हे नरक हुयो, पर अंत समय प्रभु जो नाम, इहो नथा ॾिसनि भगवान की उन पंहिंजी घरवारी खे यादि कयो आहे, नाम प्रभु जो निकितो, नाम राधा रानी जो हिन जे ज़ुबान ते अची वियो, ऐं तुलसी माता जो अंत समय हिनखे स्पर्श मिली वियो, त हे कोई नरक न वेंदो, हे त सिधो तव्हांजे अखियुनि जे साम्हूं वैकुंठ हली वियो। चओ हरे राम। इन जो त जेको बेड़ो पार थी वियो भाई, ओॾी महिल उन्हनि संतनि बि, उन्हनि जी अखियूं भावुक थी वई, जल में भरिजी आई कि प्रभु केॾा करुणा निदान आहिनि। हाणे उन कोई भाव में अंत समय थोड़ी न भगवान जो नालो खयो, उन त स्वाभाविक पंहिंजे भाव में न भोग में घरवारी जो ई नालो खयो। चओ हरे राम। पर भगवान उनखे गति ॾिनी। चओ राम। तॾहिं रामायण में वचन आहिनि, भाई कोई भाव सां जपे, को भाव में जपे, पर नाम वो सदाई मंगल ही कंदो आहे। भक्ति भगवान जी सदाई असांखे सुठा फल ई ॾींदी आहे। कथा कीर्तन सेवा संतन जो संग ये असांखे सुठा फल ही ॾींदा आहिनि। चओ हरे राम। ये मंगल ही कंदा आहिनि भाई। कोई बस भाव सां भक्ति करे, उन्हनि खां घुरी वठे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण।